नजर फिरोज मेहराना टाउन जा रहवासी शागिर्द एजाज खास के लिए माजिद अली वस्तड़ो आरिफ सोलंगी बहन पारा नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिग्री कॉलेज में पर्चो ॾियण वियसि, उते मौजूद पुलिस वारनि जे अॻियां गाॾी बीहारण पर्चो ॾियण लाइ अंदरि वियसि त 10 मिंटनि खां पोइ ॿाहिरि आयुसि त पुलिस वारा वेठा आहिनि, गाॾी न हुई। मूं पुलिस वारनि खे चयो त मुंहिंजी गाॾी काॾे वई, चयाऊं त असांखे ख़बर न आहे, मां तव्हांजे अॻियां गाॾी लॉक कई, तव्हांजो चयो त वञो, असां वेठा आहियूं, हींअर चयो था त असांखे ख़बर न आहे, असां अहिड़ी NC थाणे ते दाख़िल कराए, पर अॼु 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, पुलिस कख बनी बेड़ो न आहे कयो, असांजी गाॾी इन्हनि पुलिस वारनि काहे आहे। असां IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नशा फिरोज़ खां मुतालबो था कयूं त फौर थियो त असांजी गाॾी वापसि कराई वञे। जीअं त छंछर वारे ॾींहुं 10 तारीख़ ते असांजो पेपर हुयो, असां पेपर पे ॾिनोसीं। घणा शागिर्द हुया, सभु असांजो जेको दोस्त आहे एजाज साईं, जेको सो लास्ट में इहो आयो, असां सभु माना गॾिजी आयासीं, असां बाइक बीहारीसीं, उते 3 पुलिस वारा ऑन ड्यूटी ते हुया। उन खां बावजूद असांजो कंटिन्यू पेपर हले पियो, असां पेपर पे ॾिनोसीं। उन खां बाद में अधु घंटे खां पोइ असां वरी वापसी आयासीं बाइक चेक करण जे लाइ। बाइक चेक कईसीं, बाइक कोन आई, उते ॿ जेके गार्ड हुया, पुलिस वारा हुया, उहे वेठा हुया। उन खां बाद में जेको सो आहे एजाज उन्हनि खे पुछियो, बाबा मुंहिंजी बाइक किथे वई, हिते मां बाइक बीहारी, उहे ॾंद कढी विया। उन्हनि चयो असां न छा वञे, बाबा तव्हां असांजी टैक्स मां पघार खणो था, तव्हां असांजे टैक्स मां पलो था, त तव्हांखे जेकॾहिं उन्हनि मोकिलियो वियो आहे, तव्हांजी ड्यूटी लॻाई वई आहे, त तव्हां उन्हनि खे जेको सो आहे पंहिंजो कॉन्फिडेंट कयो न, कमु उनखे वर्क कयो न पंहिंजो। ऐं ॿी ॻाल्हि इहा, जेके स्टूडेंट आहिनि पेपर ॾियनि बि था, उहे अधु मां उथी कीअं पंहिंजी बाइक आईंदा, उतां बाइक वई आहे, चाबी लॉक माना भञी, लॉक वग़ैरह भञी, चोर काए विया आहिनि। उन खां बाद में पुलिस वारनि कुझु न चयो आहे ऐं हिनमहिल ताईं को एक्शन न खयो आहे। असां NC वग़ैरह कराई आहे, उन खां बाद में को बि एक्शन न खयो आहे। ऐं असां यानी कि असां प्रिंसिपल सां मिलियासीं, ऐं ओॾी महिल असां प्रिंसिपल सां मिलियासीं, उन खां बाद में अॼु बि असां प्रिंसिपल सां मिलिया आहियूं, पर उन में को बि एक्शन न खयो आहे। छाकाणि त असां स्टूडेंट्स खे असांखे हींअर ई असां सां इहे सीन कया वञनि था, असांखां पुलिस वारा किथे बीहूं था रस्ते में, उतां रिश्वत वग़ैरह वठनि था। ही पेड आहे, ही शिल्प आहे, असां इंटर क्लास जे शागिर्द आहियूं, असांखे अञा ग्रेजुएशन करणी आहे, अञा असांखे निकिरणो आहे, असांजा कुझु ख्वाब आहिनि, असांखे हिनमहिल ई रिश्वत ते वठी सेखारनि था, असांखे हिनमहिल ई असांखे माना भागी कनि था, त पोइ अॻिते हली पोइ असां बि इहे कमु कंदासीं न, असांजो पोइ पाकिस्तान लाइ पोइ असां बि इहो ई सुधारो कंदासीं। मां गाॾी बीहारी, डिग्री कॉलेज में पेपर ॾियण वियो हुउमि 12 जा, उते 2 ॼणा चौकीदार बीठा, उन्हनि मूंखे ॾिठो, पुलिस वारा पाण बीठा। मां गाॾी बीहारी आहे, मुंहिंजी गाॾी काइजी वई आहे। मां अधु कलाक खां पोइ पाणी पीअण आयो आहियां ॿाहिरि, मुंहिंजी गाॾी गुम थी वई। मां पुलिस वारनि खे चयो, उन्हनि चयो असांजो ज़िम्मो न आहे, मुंहिंजी गाॾी लॉक थियल, उहा उतां गुम थी वई आहे, लॉक भञी विया आहिनि, काए आहिनि। हाणे मूंखे NC कराई आहे, NC मां कुझु कोन थियो आहे। पुलिस कुझु बि एक्शन न खयो आहे। 3 ॾींहं आहे, कल्ह आचरे ॾींहुं मां कोन आयो हुउमि, आचरे जो ॾींहुं बाक़ी अॼु आया आहियूं। त अॼु असां न त डिग्री कॉलेज में धरणो हणंदासीं, न त SP ऑफिस में विहंदासीं, असांखे इंसाफ़ कयो वञे, असां मुंहिंजी मोटरसाइकिल वापसि कई वञे। जीअं त 3 ॾींहं मुंहिंजे दोस्त एजाज ख़ासि के लिए गाॾी कॉलेज मां काइजी वई आहे, असां पेपर ॾियण आया थी, पेपर जे दौरान गाॾी काइजी वई आहे। जीअं त असां पुलिस वारनि खे चयोसीं, बाबा असांजी गाॾी काइजी आहे, पुलिस वारनि चयो असां छा कयूं, पुलिस जेॾी न आयली माना गुंडागर्दी, को बि रिस्पॉन्स स्टूडेंट खे नथो ॾिनो वञे। असांखे चवंदा एसिड थाणे ते वञो, थाणे ते वियासीं, हुते NC कराए थी, उनजे बावजूद बि एसे जे को बि माना हुन में असांखे वरंदी अहिड़ी न ॾिनी आहे, न वरी हींअर ताईं अहिड़ो को माना हुन कमु कयो आहे जो असांखे गाॾी वापसी मिले, असां स्टूडेंट खे असांजी गाॾी वापसी असांजे दोस्त खे कराए वञे, न त ॿी सूरत में सुभाणे असांजो SP ऑफिस जे अॻियां धरणो जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।